न्यूज़ सईदाबाद में शहरन राफे कुरैशी, दाऊद शीदी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर जा सड़ियल 3 ट्रांसफार्मर तब्दील न करण खिलाफ एस्को न्यूज़ सईदाबाद खिलाफ टायरनि खे बाहियूं ॾेई क़ौमी शाहराह बंदि करे छॾी, जंहिं करे ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वींदड़ गाॾियूं बिहिजी वयूं ऐं मुसाफ़िर सख़्त परेशान थी विया। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे हुननि चयो त गुज़िरियल 6 ॾींहनि खां शहर जा 3 ट्रांसफार्म सड़ियल आहिनि, पर हेस्को इंतज़ामिया अञा ताईं तब्दील न कया आहिनि। हुननि चयो त बिजली न हुजण करे सख़्त गर्मी में जीअण जंजाल थी वियो आहे ऐं पीअण जे पाणी खां बि महरूम आहियूं ऐं असां ऐं असांजा बच्चा सॼी सॼी राति जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि चयो त ट्रांसफार्मर्स जी तब्दीली थियण ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। ॿिए तरफ़ एसडीओ हेस्को न्यूज़ सईदाबाद मुमताज़ मेमण मीडिया सां राब्ते करण खां इनकार कंदे ऑफिस मां गायब थी वियो।